इस्लाम जो हिकिड़ो बुनियादु आहे। अल्फाज़ जेको माण्हू ॻाल्हाए थो उन अल्फाज़ खे इस्लाम वॾी अहमियत ॾिनी आहे। अल्फाज़ खे इस्लाम वॾी अहमियत ॾिनी आहे। ग़लति अल्फाज़ सां ग़लति हुन जा असरात पवंदा, सही अल्फाज़ सां सही असरात पवंदा। त अल्फाज़ माण्हू सही ॻाल्हाए, ग़लति ॻाल्हाईंदो हुनजो ग़लति असरु पवंदो। उहे निस्बतूं आहिनि, अलॻि अलॻि निस्बतूं आहिनि। मसलन हिकिड़ी निस्बत अलाह जे ज़ात सां निस्बत आहे, ॿी निस्बत अलाह जे रसूल सां आहे, अहिड़ी तरह निस्बत वालिदैन सां आहे, ऐं निस्बत अवाम नास सां आहे, कंहिं भलारे सां, नेक बद सां, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी निस्बत आहे। माना उन निस्बत सां उन अल्फाज़ जी जा आदाब, क़वाइद, ज़वाबित इहे इंसान खां वाबस्ता आहिनि। उनखे पंहिंजे ज़ाब्ते में रखिणो आहे, उहो ईअं ई जीअं अलाह जे रसूल सेखारियो, ॿुधायो ऐं सम्झायो। जीअं हिकिड़ो साहिबी फरमाए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखे 3 वसियतूं कयूं। औसानी ख़लीली सलासत ख़िसाल, मूंखे मुंहिंजे ख़लील, मुंहिंजे प्यारे दोस्त दिली यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन जे लाइ त फरमाए मूंखे 3 वसियतूं कयूं। हिकिड़ी आहे फरमाए अमलिक अलैक लिसान, पंहिंजी ज़ुबान खे का ज़ाब्ते में रख, वल यसाक बैतुक वब्की अला ख़तीयतिक, ऐं तूं पंहिंजे घर में रह, ॿाहिरि हेॾे न लॼायो, तव्हां कंहिं मजबूरी जी, कंहिं ज़रूरत अहिड़ी जी घर खां न निकिरो। वलियसाक बैतुक, वलियसाक बैतुक यानी मुहावरे जो हिकिड़ो लफ़्ज़ आहे अजीब अरबी जो, यानी तोखे घर में जॻह हुजे, गुंजाइश हुजे, घर में निकितो हलियो न वञे, हेॾे जो हेॾे खां फज़ूल न वञे। मजबूरी ज़रूरत हिकिड़ी ॿी शइ आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे। पोइ त क़ुर ई चए थो इज़ा क़ुज़ियत सलात फंतशिरू फ़िल अर्ज़ वब्तग़ू मिन फ़ज़लिल्लाह वज़्कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ़्लिहून। जॾहिं नमाज़ पूरी थिए जुमे जी, फंतशिरू फ़िल अर्ज़, हलिया वञो भली, वब्तग़ू मिन फ़ज़लिल्लाह, अलाह जे फज़ल वञी महिरबानी तलाश कयो, रोज़ी तलाश कयो, महिनत कयो, मज़दूरी कयो, कमकार कयो। उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। उमूमी तौर सां आम जीअं असांजे माशरे माहौल में गपशप जे लाइ खामखा होटलिंग वग़ैरह हे हो, बाज़ारनि में वेहणु ऐं अजायूं सजायूं मजलिसूं करणु, इन सभ जे हवाले सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फ़रमान आहे। पंहिंजे प्यारे साहिबी खे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम इहा ॻाल्हि ॿुधाई, फ़रमायो हिकु त ॻाल्हि इहा आहे त ज़ुबान खे ज़ाब्ते में रख ऐं अजायूं सजायूं न ॻाल्हाए। छो त फ़रमाए ला तुक्सिरुल कलाम बग़ैर ज़िक्रिल्लाह फ़इन्न कसरतुल कलाम बग़ैर ज़िक्रिल्लाह तुक्सिल कल्ब, और कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाए कसरतुल कलाम बग़ैर ज़िक्रिल्लाह जी, अलाह जे ज़िक्र खां सवाइ ॿी जेका ॻाल्हि लेकिन उहा घणी थी वई, उहा युक्सिल कल्ब, इंसान जी कल्ब खे कारो करे छॾियो, कल्ब हुनजो कारो थी वियो। तॾहिं फरमाए ज़ुबान ते ज़ाब्तो कर, घर में वेही रहो, वब्की अला ख़तीयतिक, पंहिंजी ख़तीयत ऐं ग़लतियुनि ऐं गुनाहनि ते फ़िकिर करे सोचे उन्हनि जे लाइ इनाबत कर। जेके तोखां ग़लतियूं गुनाह ज़िंदगी में थिया आहिनि उन्हनि खे सोच, उन्हनि खे ज़हन में रख, पोइ अलाह जे आदब तूं तौबा कर, इनाबत कर, रुजू थी उन्हनि ते तूं अलाह जे आदब आहुज़ारी कर त अलाह से माफ़ कर। तो फरमाई अता इब्न ज़म्ब कमल्ला ज़म्बला, जेको तौबा थो करे गुनाह करे, उनजे लाइ गुनाह हुयो ई न, अलाह से उनजा गुनाह माफ़ थो करे, लेकिन तौबा इहा ॻाल्हि न।